ڪرمپور टाउन कमेटी तरफ़ां ڪرمپور कैडेट कॉलेज वारे इलाइक़े में मेन इंडस हाईवे भरिसां लॻंदड़ ڪرمپور मालपड़ी जे हफ़्तारोज़ा वार ते चौपाई माल जी ख़रीदो फ़रोख़्त में ज़बरदस्त तेज़ी जो रुझान नज़र आयो। इलाइक़े थोरे ॾोरांहें इलाइक़े जे मालवंद वापारनि ऐं इलाइक़े वासियुनि चौपाई माल जी ख़रीदो फ़रोख़्त जी सूरत में पंहिंजो कारोबार जारी रखियो। शिकारपुर, कशमोर, खानपुर, कंदकोट, फैज़ू, तंगवाणी, ڪرمپور लाड़ो, घोसपुर, ڪرمپور ऐं भरपासे जे मालवंद वापारनि ऐं मालवंदनि खे घुर्जे त हर हफ़्ते जे सूमर वार ते ڪرمپور मालपीड़ी में पहुची हिलाल रोज़ी जी सूरत में चौपाई माल जी ॾे वठि करे पंहिंजो कारोबार जारी रखनि। अमन अमान खे क़ाइमु रखण लाइ सिक्योरिटी जा बहितर इंतज़ाम पिणु थियल आहिनि। माशाल्लाह पीड़ी वीआईपी तो हले, माण्हू अचनि इंशाल्लाह रियायत थींदी हर शइ में, सम्झी न भाई, ईअं न आहे न अचण सां मसइलो हल थींदो न। तेरा मुराद जमाली को आयासीं इंशाल्लाह हिन मवेशी मंडी खे असां मचाईंदासीं। अल्लाह जा महिरबानियूं आहिनि, जोश ऐं जज़्बे सां असां हिन मवेशी मंडी खे मचाईंदासीं इंशाल्लाह।